करमपुर लाड़ो लगो नापरकोट थाने जी हद ॻोठ गुलसन मंगी में पौड़ ऐं मंगी बिरादरी में ज़मीन जी मालिकी तां काफ़ी सालनि खां हलंदड़ छिकताण ख़त्म थी वई आहे। कुछ ॾींहं पहिरां नापरकोट में इमरान ख़ान नापर, अली हसन जतोई, रईस अमीर बख्श पौड़, एसएचओ नापरकोट ज़ाहिद हुसैन अबड़ो, मुक़दम अली बख्श जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ुरान पाक टेबल ते रखी दुरनि में ठाह जूं ॻाल्हियूं अमल में आयूं हुयूं। ठाह मुताबिक़ जहिड़े हेठि ज़मीन खे 3 हिसनि में विरायो वियो हो, ख़र्च ॿिन्ही धुरनि जा फोक कया विया हुआ। फ़ैसिले में इहो तय थियो त मंगी बिरादरी मेड़मिंत काफ़िले जी सूरत में पौड़ बिरादरी बशीर ख़ान पौड़ ऐं ख़ुदा ॾिनो ख़ान पौड़ ॾे लंघी वेंदा। अॼु रईस गुलसन मंगी बिरादरी तरफ़ां रईस करीम बख्श ख़ान नापर, रईस अमीर बख्श ख़ान पौड़, एसएचओ ज़ाहिद हुसैन अबड़ो, केवड़ो ख़ान चाचड़, हाजी मोहम्मद अली ख़ान पौड़, रईस मंज़ूर अहमद चाचड़, अब्दुल सत्तार मंगी, हाजी मोहम्मद पुनल पौड़ समेत मंगी बिरादरी, चाचड़ बिरादरी ऐं इलाइक़े जे माण्हुनि मेड़मिंत काफ़िले जी सूरत में मरहूम हज़ार ख़ान पौड़ जे उताक ते पहुता। पौड़ बिरादरी मेड़मिंत काफ़िले खे मान ॾींदे हर शइ माफ़ करे छॾी। दुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। पौड़ बिरादरी जे चङनि मुड़सनि बशीर ख़ान पौड़ ऐं ख़ुदा ॾिनो ख़ान पौड़ ऐं पौड़ बिरादरी तरफ़ां मेड़मिंत काफ़िले जी अॻुवाणी कंदड़ मोज़ज़ीन रईस करीम बख्श नापर, रईस अमीर बख्श पौड़, ज़ाहिद हुसैन अबड़ो, ख़ानपुर ऐं करमपुर जे साफ़िन रहीम लाड़क ऐं जावेद उस्मान बिजराणी ऐं ॿियनि खे सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा उॾाया। होॾां आख़िर में पौड़ बिरादरी तरफ़ां आयल मेड़ महिमाननि जे मान में पुरतकल्फ़ महिमान नवाज़ी जो एतमामु पूर्ण कयो वियो। ॿिए तरफ़ ख़ानपुर ऐं करमपुर जे साफ़िन रहीम लाड़क ऐं जावेद उस्मान बिजराणी बशीर ख़ान पौड़ ऐं ख़ुदा ॾिनो ख़ान पौड़ सां मरहूम चाचे अमीर बख्श ख़ान पौड़ जे लाॾाणे ते ताज़ियत कंदे मरहूम जी मग़फ़रत लाइ दुआ पिणु घुरी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो